नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सुप्रीम कोर्ट कम जे आबादगारनि खे सरकारी अघ ते अदायगी करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट में कम जे आबादगारनि खे अदायगी बाबति पाण मुरादो नोटिस केस जी ॿुधणी कई वई। अदालत समूरे केन कमिश्नर खे अदायगी यकीन बणाइण जो हुकुम ॾींदे चयो आहे त सिंध जे आबादगारनि खे 160 रुपया फ़ी मण जे हिसाब सां अदा थींदी। सुप्रीम कोर्ट चयो आहे त सिंध जे आबादगारनि जी अदायगी हाई कोर्ट जे हुकुम तहत थींदी। अदालत हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील 1 महीने में मुक़रर करण जो बि हुकुम ॾेई छॾियो। आबादगारनि जे वकील चयो त शुगर मिल्स वारा आबादगारनि सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। जस्टिस गुलज़ार अहमद पुछाणो कयो त छा शुगर मिल्स वारा अदायगियूं न कंदा आहिनि, पोइ आबादगार खेनि कम छो ॾींदा आहिनि? आबादगार को ॿियो फसल पोखनि। अदालत न शुगर मिल मालिकान ऐं न वरी कम जे आबादगारनि खे तंग कंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।